घोटकी में रेंजर्स ऐं पुलिस जो रामती जे कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान अली गौहर चाचड़ ऐं अकबर चाचड़ खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। छापे दौरान अली गौहर चाचड़ जे घर मां हथियार नॉन कस्टम गाॾी ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। अहम ख़बर मूंखे ॾियूं पिया घोटकी मां, जिते रेंजर्स ऐं पुलिस रामती जे कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान अली गौहर चाचड़ ऐं अकबर चाचड़ खे गिरफ़्तार कयो वियो, जिन खे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। छापे दौरान अली गौहर चाचड़ जे घर मां हथियार नॉन कस्टम गाॾी ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आया मां शेयर कर रहा आहियूं। घोटकी में रेंजर्स ऐं पुलिस जो रामती जे कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन दौरान अली गौहर चाचड़ ऐं अकबर चाचड़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। छापे दौरान अली गौहर चाचड़ जे घर मां हथियार ऐं नॉन कस्टम गाॾी ऐं रोक रक़म हथ कई वई हुई। एक भेरो ॿीहर मूंखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे घोटकी मां रेंजर्स ऐं पुलिस रामती जे कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान अली गौहर चाचड़ ऐं अकबर चाचड़ खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। छापे दौरान अली गौहर चाचड़ जी घर मां हथियार नॉन कस्टम गाॾी ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे घोटकी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी निगरान वॾे उहिदे जी हिदायतनि बाद रेंजर्स ऐं पुलिस धारनि खिलाफ़ ऑपरेशन तेज़ करे छॾियो आहे। धारनि जे सलूक खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। रौती जे कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन दौरान रेंजर्स ऐं पुलिस जे हटाले अॼु सुबुह जो सवेर रौती वेझो वॾेरे अली गौहर चाचड़ जे घर ते छापो हणी वॾेरे अली गौहर चाचड़ ऐं संदसि भाइटे अकबर चाचड़ खे गिरफ़्तार करे नामुल मुंतक़िल करे छॾियो आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त अली गौहर चाचड़ जे घर मां बिना लाइसेंस वारा हथियार ऐं नॉन कस्टम गाॾियूं वॾी मिक़दार में रोक मिली आहे। होॾां जेको आहे ऐं ॿिए पासे जेके कच्चे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो कड़ो बरक़रार आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।